इमदाद लिगारी साहब जन के खिदमत में अर्ज़ाए अचन आई पान मौजूद सब करते हैं महाराज साईं सजाद रसूल साहब ने तमाम हिमायत इसमें मुझे बार बार ताक़ीद से शिरकत करण लाइ हुकुमनामो फरमायो तमाम सब घुराए थो आहियां। तंहिंखां पोइ बज़्म एजाज़ वारनि जेका हीअ महफ़िल रचाई आहे इहा तमामु क़ाबिल क़दुरु आहे। हीअ मजलिसूं असांजे जेके ख़ानकाऊं आहिनि जिते मेला थियनि था, जिते फ़क़ीरनि जा इज्तिमा थियनि था, जिते राग जूं महफ़िलूं थियनि थियूं, उते त साईं जो पैगाम जेको आहे सो आम आहे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे इहा ख़ुशी आहे त अक्सर असांजा जेके शाइर आहिनि या फ़क़ीर आहिनि, सूफ़ी आहिनि, विसाल खां पोइ उन्हनि खे मञता मिलंदी आहे, विसाल खां पोइ उनजी तशहीर थींदी आहे, विसाल खां पोइ उन्हनि खे माण्हू पढ़ंदा आहिनि या ॿुधंदा आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में त साईं एजाज़ खे सदन हयाती में तमामु हिन जेका तशहीर बि मिली आहे, मक़बूलियत बि मिली आहे ऐं हू उन जे लाइक़ु आहे। मूंखे फ़ख़्रु आहे मूं संदन मुलाक़ात बि कई, संदन महबतूं बि ॾिठियूं। साईं मोहम्मद फ़क़ीर खटियाण उन जो मेलो हूंदो आहे त उन ते पाण ईंदा हुआ ऐं उन्हनि जो सिलसिलो साईं मोहम्मद फ़क़ीर जो सिलसिलो हज़रत फ़क़ीर साहिब नवाब वली मोहम्मद सां मिले थो बैत जे लिहाज़ खां, तरीक़त जे लिहाज़ खां। ऐं हज़रत फ़क़ीर साईं नवाब वली मोहम्मद साईं दरगाह जोगशरी जी तरफ़ सां तालिब दस्तपैत आहिनि, उते जा ख़लीफ़ा आहिनि, उते जा ई नवाज़ियल आहिनि। त इहो हिकिड़ो सिलसिलो हुयो जेको संदन सां तालुक़ु काइमु रहियो। असांजे सभिनी दोस्तनि सां हिननि जे फ़िक्र ते, फन ते ऐं शाइरीअ ते ॾाढो सुठो ॻाल्हायो आहे। मां को अदीब बि कोन आहियां, न को वॾो शाइर या का मुक़रर बि कोन आहियां। मां साईं जन जी महिरबानी आहे ऐं दोस्तनि जेको मुंहिंजे लाइ ॻाल्हायो आहे उन सौ जे हवाले सां इहो ज़रूरु आहे त मां तालिब दरगाह जोगशरी जो आहियां ऐं अमली तौर ते मां उन दरगाह जो इहे सभु महिरबानियूं आहिनि। हीउ तमामु वॾो तसवुर हिकिड़ो अहम मौज़ू आहे, पर असांखे वॾो नाज़ुक मौज़ू आहे। हीउ रिश्तो ई अहिड़ो आहे, हिकिड़ो मोहब ऐं महबूब जो रिश्तो आहे, तालिब मतलूब जो तालुक़ु आहे, आशिक़ माशूक़ जी ॻाल्हि आहे, सभ खां वधीक अब्द ऐं महबूब जी ॻाल्हि आहे। जॾहिं भिटाई जहिड़ो हस्ती जेका असां चवे थी त न का इब्तिदा अब्द जी न का इंतिहा, न का इब्तिदा अब्द जी न का इंतिहा से वञण खे विया जिन सुञातो सिक। इहो आहे सॼो त इंसान पाण खे सोचे सम्झे त असलियत मुंहिंजी किथे आहे। जीअं साईं सवेल फरमाइनि कुल शयुनि जर्ज लिया असली, पर इन आउं खे चयोसि त जेको मक़ौलो अचे थो त अल इंसान सिरी व अना सिर हो, जेको ख़ालिक़ काइनात आहे उहो चए थो त मां इंसान जो राज़ आहियां ऐं मुंहिंजो राज़ इंसान में आहे। नथो मां ॿिन्ही जहाननि में वसीउ कुर्सियूं समावात वल अर्द, पर हिकिड़े दर्दमंद मोमिन जे दिलि में मां पातो जुड़े क़ल्ब बैत रबी इंसान में समायो, ॾिसी ज़ात खे सिफ़त में मलकनि ते सिर नमायो। मस्तूद मलाइक इंसान छो थियो? मन फ़ख़्त फ़ी मिन रूही, अलाह पाक हुन में जॾहिं पंहिंजो रूह दाख़िल कयो तंहिंखां पोइ मस्तूद मलाइक थियो। इंसान राज़दान आहे अलाह जो ऐं हू प्यारो आहे अलाह खे, इन जे करे इंसान में ई सॼो राज़ समायल आहे ऐं इंसान ई जेको आहे सो वॾी अहमियत आहे। जेके साईं हाफ़िज़ साहिब जन शेर चया आहिनि या मुंहिंजे ॿियनि दोस्तनि में साईं एजाज़ साईं बुनियादी तौर ते सूफ़ी आहे, लतीफ़ बि सूफ़ी आहे। इहो सिलसिलो जेका क़दीम तारीख़ आहे, तारीख़ चाहे दीननि मज़हबनि जी तारीख़ हुजे या ॿिया जेके फ़िलासफ़र फ़िक्र जा साहब थी गुज़रिया आहिनि, यूनान में फ़िलासफ़ी हली आहे, हिंदुस्तान में हली आहे, ईरान में हली आहे, वॾा नाला आहिनि, अफ़लातून आहे, सुकरात, गौतम बुद्ध आहे, कन्फ्यूशस आहे,
चीन जा जेके असांजा या ईरान जो ज़बरदस्त आहे, उनजी बुनियादी तइलीम इंसान ते जेके वारदातूं थियनि थियूं, इंसान जी जेका सोसाइटी आहे उन में छा थियणु खपे, उन खां पोइ इंसान जो असुलु छा आहे, ओरिजिनल ऑफ लाइफ छा आहे। अजब कहिड़ी ॻाल्हि आहे त सॼो मयार, सॼो जेको महवर आहे सो इश्क़ आहे, मोहबत आहे। थोरो सोचणो पवंदो। हिकिड़ा वॾियूं ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो आहे सोलर सिस्टम, जंहिंमें सोलर सिस्टम में सिज अचे थो, चंड अचे थो, धरती अचे थी, ॿिया आकार गुज़ार मुश्तरी जेके असां कहकशां था चऊं, उन्हनि सभिनी में हिकिड़ी कशिश रखियलु आहे। हिकिड़ो अहिड़ो तालुक़ु आहे जो उहे हिक ॿिए जे माहौल में फिरनि था, हिक ॿिए जे सां गॾिजनि बि कोन था। वरी उन सां गॾु नंढे में नंढो हिसो एटम आहे। एटम में बि न्यूट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, उहे जेके तवाफ़ कंदा उन जे अंदरि असांखे हुकूमत का बि तवाफ़ कयो, पर